हदाना लिहाज़ा वमा कुन्ना लिनहतदिया लौला अन हदानल्लाह वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिन्नास वल जान वअला आलिहि वअस्हाबिहि वअज़वाजिहि व अहले बैतिहिल मुतत्तहिरीन अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वइज़ा सअलका इबादी अन्नी फ़इन्नी क़रीब क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिल आख़र इल्ला मन ताब व आमन व अमिला अमलन सालिहा क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिही सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या अय्युहर रसूलो बल्लिग मा उन्ज़िला इलैका मिर रब्बिक व इल्लम तफ़अल फमा बल्लग़ता रिसालता क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिल आख़र इन्नल्लाहा व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सलात शरीफ बुलंद आवाज़ से पढ़ो। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। तहां जो वेहण तहां जो साथ ॾियण इहो ख्याल कयो, थोड़ो तवज्जा कयो के आलिम मौलविन जे करे न आहे, इहो तहां जी वफ़ादारी तहां जो साथ जेको तहां वेहो था ॾियो था, इहो अल्लाह जे क़ुरान हिन मेहमान सोणे सां आहे। छो त क़ुरान मजीद स्टेट ते मौजूद आ, ही मेहमान आ
आसमानन खां आयो, कंहिं वटि आयो, छो आयो, इन जो नालो छा आहे? मेहमान घणा इशारा किरास करे असां तव्हां तक पहुतो, कंहिंसां गॾु आयो, कंहिं वटि आयो ऐं ॿोली कहिड़ी में आ? ये मेहमान जेको असां तव्हां वटि आयो, 7 आसमान खां मथों आयो, 1500 साल गुज़रियस। हिन मेहमान खां त कंहिं अॼु तक इहो बि न पुछो त तुंहिंजो नालो छा आहे? मेहमान तू असांखे इहो ॿुधा, तू कंहिं वटि आहीं, तुंहिंजो कमु छा आहे, असां तुंहिंजे लाइ छा था करे सघूं? जेकॾहिं को मेहमान अचे, मौलवी वली चाहे बुज़ुर्ग पीर छो न हुजे, हुनजे लाइ रस्तनि जी ॿोहारण जी ज़रूरत, पके खां वठी कचे तक रस्तो साईं माण्हू ॾिसंदा, साईं गाॾीअ जी जगह आहे हले न आहे, रस्तो आहे हले न आहे, साईं तव्हां असां अॻियां अॻियां तव्हां पोयां अचो। वरी खाधे पीते जी ज़रूरत, हंधि बिस्तरे जी ज़रूरत, मेहमान जे लाइ इहे शयूं ज़रूरी हूंदा आहिनि। गर्मी आहे त पखे जी ज़रूरत आहे, सियारो आहे त हुनजे लाइ कंबल जी ज़रूरत आहे। पर ही मेहमान जेको आयो, इन खां पुछो इनखे छा शइ जी ज़रूरत आहे? न खाइण जी ज़रूरत, न पीअण जी ज़रूरत, न हंधि बिस्तरे जी ज़रूरत अथसि। बसि ग़रीब कचे जी झूपड़ीअ में वेही क़ुरान खोले पढ़ंदो हलंदे, रब रहमान राज़ी थी पवंदी, मेहमान ख़ुशि थी वेंदो। वॾे वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह चओ। छॾियो दुनिया जे फ़िक्र खे, पूरी ज़िंदगी गुज़री वई। तव्हां ॾिसो माण्हू हड़मार में लॻा पिया, पेट जे पोयां, को ॿनिन में, को दुकाननि में, सॼी ज़िंदगी माण्हू कमाए कमाए छा हासिल कयो? ॾाढी अच्छी थी वई आहे, उहो ई इंसान, उहो ई पेट अथसि, कुझु ई कोन हासिल कयो। यारियूं बाशियूं दुनिया जूं मलायूं अथनि। हाणे छॾियो दुनिया खे, अचो त अॼु रब खे राज़ी कयो। हा साईं, आहे परचण जो ख़्याल, आहे रब खे राज़ी करण जो मूंड, रब सां मोहब्बत कयूं, अल्लाह खे राज़ी कयूं, रब सां दोस्ती रखूं ऐं दुनिया जो फ़िक्र छॾियूं, अॼु अल्लाह जो ज़िक्र कयूं। तॾहिं कंहिं शाइर चवण वारे अजीब जुमला चया तो, सुभान अल्लाह चओ त सही। थकल जमात आहे, ॿई हथ मथे करे जो सुभान अल्लाह। जे फ़िक्र दुनिया करके देखा, फ़िक्र उक़बा करके दे। दुनिया जो फ़िक्र थी न, आख़िरत जो भी फ़िक्र कर। असांजा माण्हू ईअं दुनिया में घुमनि था, ॼण के मरणो ई कोन्हे। हालांकि ॾींहं राति में तव्हां ॾिसो केतिरा माण्हू मरनि था, एक्सीडेंट जी मौत में, बिस्तरे जी मौत में, बीमारनि जी मौत में, मरणो त आहे। हा, उहो माण्हू ख़ुशि थिए दुनिया जे फ़िक्र में हुजे जंहिंखे मरणो ई न आहे, या उनजे लाइ क़बर हशर ई न आहे। जेको चए थो हिकु ॾींहुं न हिकु ॾींहुं मरणो आहे, रब वटि मोटणो आहे, त उनखे थोरो थोरो दुनिया खां हटी करे अलाह खे बि टाइम ॾियणो आहे, अलाह जे घर खे बि ॾियणो आहे, जलसनि खे बि, वाइज़नि खे बि, क़ुरान खे बि। जे फ़िक्र दुनिया करके देखा, फ़िक्र उक़बा करके दे। छोड़ कर अब जिक्र सबका, जिक्र मौला करके देख। चो सुभान अल्लाह। कौन किसके काम आया, कौन किसका है बना। अब दुनिया में केर कंहिंजे कम थो अचे? कोई दोस्ता, कोई चाचो आ, को मामो, को भा। जे करें अबो जुदा थी वये त पांजा पुट ही चौंदस, अबे जे जनाजे के देर तक न रखो, मता मैयत धप न करे वये, जल्दी क्यों मिट्टी मां जे हवाले क्यों। चौंदा के न चौंदा? अच्छा जरे खणी दा कबर ते, तब वो आहे को पुट अहिड़ो जेको पी मां सां मोहब्बत करण वारो, चवे मुंहिंजो बाबो कहिड़े मुल्क तो हलियो ये, छॾियो त मां पहिरीं रात बाबे सां गॾु गुज़ारियां। आहे कोई पुट जेको चवे उथी करे
पांजे पी सां मोहब्बत करण वारो या अबो पांजे औलाद सां प्यार थो करे पांजे पुट सां मोहब्बत करण वारो भला उथी भी करे चवे त सही मां हिकड़ी रात औलाद सां गड तो रहा आए का घरवारी जेको चवे मां हिकड़ी रात पांजे मुर्स सां गड कबर में रहा या आए को मुर्स चवे कोई ना है दुनिया वारो दुनिया मतलब जी आहे मोहब्बत दुनिया तक आहे ये रिश्ता ये गरीबियों सब मौत तक बस मुझा दोस्तों खुदा जो कसम आहे शरीयत जो मसलो आ घरवारी मुर्स पांजे ला हलाल एक बे के दिसन त जायज आहे जे करे को मरी वये मौत जे अचण सा एक बे जो मुंह दिसण जायज नाहे छो त सब रिश्ता खत्म थिया सब नाता टुटिया मौत एड़ी शे आहे जे कौन किसके काम आया कौन किसका है बना वो सबको अपना करके देखा रब को अपना करके देख सुभान सब पांजा कया से के ना ये चाचो ही मामो ही भाई मिट ही मैटी दोस्त ही उस्ताद ही दुनिया ही मिल्कियत ही दौलत ही धन ही सोन ही चांदी गाड़ियों बंगला सब पांजा क्या पर कने असा न चयो से त अल्लाह भी असा जो आ सबिन के पंजो बनायो थी कुछ भी न थींदुई कोई गड भी न हलंदुई रब के पांजो बनायो इन कुरान के पांजो बनायो जेको दुनिया में भी तो सा वफादारी करे कबर में भी वफादारी करे मरी वयण का बाद माशर जे मैदान में भी वफादार साथी आए जेको चंदो मुझा अल्लाह इन मुझे साथी के जन्नत रे जाए अल्लाह जहन्नम न देस इन मूसा यारी रखिया अल्लाह तिलावत के सुबह शाम सूरत तबार फरमाइंदो खोल कुरान चो सुभान अल्लाह बैयत मथे करे सुभान अल्लाह त चो मां कुरान जो दीदार कराया कुरान जो बिदड़त सवाब है इन सोने जो दिसण भी सवाब है कर यार जो दीदार फरमे बिस्मिल्लाह रहमानिर रहीम उल्टियों से पारो आहे सूरतुल मुल्क आहे कुरान चौदो अल्लाह इन मुल्क जी तिलावत किया सुबह जो शाम जो मुझा अल्लाह गरीबी में अमीरी में बीमारी में सेहत में खुशी में गम में अल्लाह इन मूसा वफादारी किया अल्लाह मां की बेवफाई क्या छातो चवे कुरान फरमे तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्कु व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर चो सुभान अल्लाह चो कुरान वफादारा गालायो कुरान साथ न छड़ंदी कबर में भी तो सां गड हशर में भी तो सां गड जिते पांजा बेजार होंदा है ना पुत्र पीय खां बेजार मां औलाद खां बेजार जाल मुर्स खां बेजार भा भा खां बेजार कोई कम अचणो नाए दुनिया रो उलझाए ते यार कुरान आए जेको रब जे सामो सिफारिशूं कंदो जी तबारक के पढ़ंदो सूरत यासीन के पढ़ंदो अल्लाह ई त कुरान जो आशिक आ ई त मुझो आशिक आहे अल्लाह जन्नत देस खोल कुरान चो सुभान अल्लाह कुरान जो ॿुधण त सवाब आ इन सोने जो ॾिसण भी सवाब आहे कर यार जो दीदार फरमे बिस्मिल्लाह रहमानिर रहीम 22 सिपारो आहे सूरत यासीन आहे ही त सूरत यासीन जो हाफिज आ ही त सूरत यासीन के पढ़ंदो आ इन जी मोहब्बत कुरान जे दिल सां आहे पंहिंजे दिल में रखी छड़ियाई कुरान जे दिलड़ीअ खे फरमे यासीन
वल कुरानिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तकीम। चो सुभान अल्लाह। अल्लाह साईं जे अर्ज़ कर अल्लाह इनके जन्नत देस न दींदे त पोइ असांखे पंहिंजे कलाम मां कढी छॾ बस। अल्लाह असांखे पंहिंजे कलाम मां कढी छॾ रब वरना जन्नत देस। अल्लाह फरमाइदो कुरान जी सिफारिश करे या न इन कुरान सां मोहब्बत कया ॾियोसि जन्नत जो। सुभान अल्लाह। दुनिया वारो कुरान सां मोहब्बत कयो रब सां मोहब्बत कयो। असां अल्लाह के भी न ॾिठो आहे मोहम्मद अरबी के न ॾिठो आहे साहबा आल बैत के न ॾिठो आहे। हथ मथे करे चो असां ॾिठो आहे त कुरान चो। सुभान अल्लाह। असां ॾिठो आहे त साईं खे ॾिठो आहे हिन दिलबर के ॾिठो आहे जेको कुरान पढ़े अमल करे ओ जन्नत में वेंदो आहे। तॾहिं त चवण वारे चयो ए कुरान तू है नूरानी शीशा उजड़ा सीधारा दिखलावे जो पढ़े और अमल करे वो जन्नत जगह पावे। बुलंद आवाज़ सां चो सुभान। अब आज को कुरान पढ़े अमल करे तो जन्नत में वही कि न। ची कदर कुरान दे इकी जान दुनियादार नबी ने कदर कुरान दे जानन वाले वही सुतड़े शहर मदीने। कुरान जो कदर हुजन हा तो रोड रास्ता बंद हुजना ब्लाक हुजना हलचल मची वही आ कोर्टन में थानन में एसपी ऑफिस में असांजे ज़िले कश्मीर जेकुमाबाद जे इलाके में हिकु हफ्ता गुजरिया हिकड़े ही महीने में अल्लाह जे घर में घिरी करे जालिम काफर वहशी इंसान होया जिन कुरान जे अलवाणन के बायों देई छड़िया। एक कुरान न ब कुरान न टे कुरान पूरे अलमारी के बाद ही करे इन दिलबर के साड़े केरी बढ़ाए छड़िया। कोई रोड वारो न हो कोई दागण वारो न हो सिर्फ आलिम मौलवी होया पटकल वारा थानन में रोडल जे मथा केराए जेको कुरान जी बेहरमती करे रहो हिन यार के साड़े रहो दुनिया वारो कुरान जो कदर कयो ही दुनिया है तो कुरान जे सदके आहे क़यामत ना है तो कुरान जे करे ना है। जने कुरान जी बेहरमती थी दी मुझे दिल भर नबी फरमायो कोई रब के अर्ज कंदो अल्लाह हाने पाण वट घुराई जाए अल्लाह मुझो कदर डरयो पढ़ण वारा डरया अल्लाह बुधण वारा डरया मुझी जमीन ते जरूरत नाए जरे अल्लाह खुराल के घुरायो परवाज़ों करे कुरान अर्श वट वेंदा अल्लाह उडामी करे वो क़यामत जा धमाका थींदा। दुनिया रो अज वादो कयो कुरान जो कदर कंदासी हथ मथे करे जो इंशाअल्लाह ची कदर कुरान दे इकी जान दुनियादार नबी ने कदर कुरान दे जानन वाले वही सुतड़े शहर मदीने। चो सुभान। कदर फूलादा बुलबुल जाने वत कदर पानी दा मुर्गा भी कदर कुरान दा अल्लाह जाने वत या जाने असहाबी। चो सुभान अल्लाह। कयो कुरान जो कदर कुरान जे कदर करण में कुरान के पढ़ण याद करण में सुकून आ रब जे याद में सुकून आ
तमाम मदरसन में मस्जिदन में वयो अल्लाह वारन जे दरगाह हाले जी शरीफ वयो खाण पीण सादो आ रहाइश सादी आए मस्जिद मदरसन में खादो पीतो भी बिल्कुल सादड़ो राइश भी सादी आए टुटल तड़ा ताके मिलंदा उते तालिब हाफिज आलिम बुजुर्ग वली इं सुता पया तू हैरान थी वेंदे जण त हिनन जे ला दुनिया नाहे जन्नती रब इते छाए छड़ियो आहे के मासा की दुनिया जो फिक्र सुमू था भी परेशान आराम जो गोरियों खाई लप पोथा उथू था भी दुनिया जो फिक्र सुमू था भी दुनिया जो फिक्र सजो डी दुनिया जो तदे भी परेशानी आ पूर थी काने मुंह में नीमक ही कान पर हाल में मौली वेचारा 5000 ते पगार आहे उन जे लिबास दे नजर कयो उन जे चेहरे दे नजर कयो उन जे घर दे नजर कयो भी पर्देदार चो इते तो मर्द तो कमाए कमाए मरी गया मायूं चरणी भी कमाए कमाए करे उनकी हालत बुरी थी तदे भी हिन यारन जो कुछ कोने बरकत ना है तदे भी कर सही तदे भी व्याज में भरियो पियो सूद में परेशान शरीयत ते अमल कयो कुरान के पढ़ो घर में ता भी और तू भी दुनिया वारो रब के याद कयो अल्लाह वारन जे दरगाह ते वयो 5 मिनट जे ला छो त जेको सुकून इन जात आए वल्लाह दुनिया जे बंगलन में ना आए दुनिया जे ऑफिसन में ना आए एयर कंडीशनर में ना आए महल्लातन में जेको सुकून लाए अल्लाह वारन जे कदमन में आए मदरसन में आए तने त चण वारे चयो आ ओ दुनिया और खुदा जो कसम आए अज वादो कयो इंशाअल्लाह कुरान जी तिलावत भी कंदा से रब जो भी जिक्र कंदा से न दुनिया से न दौलत से न घर आबाद करने से बुलंद आवाज सां चो सुभान अल्लाह आया आया वडे आवाज सां न दुनिया से न दौलत से न घर आबाद करने से तसल्ली दिल को मिलती है खुदा को याद करने से सुकून किथे भी न था रोईंदा रहंदो रणंदा वताऊंदो खुदा जो कसम आराम न मिलंदव सुकून न मिलंदव मस्जिद मदरसन में विंदो अल्लाह जे घर में अची करे वुजू करे नमाज पढ़ी कुरान के खोले करे दुनिया का ताल्लुक ज़हन कटे करे कुरान ले तवज्जो कंदे रब रहमत वारी नजर कंदी सुकून मिली विंदी जिंदगी में नारे तकबीर जमीयत उलमाए इस्लाम कायदे जमीयत हजरत मौलाना फजलुर रहमान शान कुरान नारे तकबीर ये कुरान रहमत आहे कुरान बरकत आहे कुरान के मेटण वारा आया कुरान के माज़ल्ला सड़न वारा आया पान मिटजिया पान सड़ीहा कुरान अज भी जिंदाबाद है कच्चे में कुरान गूंजे रहा पक्के में कुरान गूंजे रहा दरियान में समंदर जे अंदर कुरान गूंजी रहा 1500 साल थिया कुरान के अया भी न मिटियो जैसे जबर ज़ेर पे भी फर्क दायो जो कुरान रहमत आ जो कुरान बेशिफाए छातो चवे कुरान अया बुध कुरान पर में वन नज़िल मिनल कुरान मा हुवा शिफाउ व रहमतुल लिल मोमिनीन जो सुभान अल्लाह कुरान में शिफाई कुरान में रहमता 1000 बीमारियों जिनी को ला इलाज हो जी कुरान पढ़ी करे सूरत अलहमदो पढ़ी पानी ते दम करे पियारी दी सलाह शिफा दे चढ़ी दोस्तों बेशक हाँ सही
कुरान हिदायत आहे। खोल कुरान चो सुभान अल्लाह। छा तो चवे कुरान फरमे बिस्मिल्लाहिर रहीम। पेरों से पारो आहे सूरतुल बकरा है। फरमे अलिफ लाम मीम ज़ालिकल किताबु ला रैब फ़ीहि हुदल लिल मुत्तक़ीन। कुरान हिदायत आहे। केरा है जो कुरान सां मुक़ाबलो करे टक्कर खाई पाण मरी वेंदा ज़रा ज़रा थी वेंदा। कुरान जो कुछ न बिगड़ंदो। सलाम ॾियो इन माण्हू खे मैसेज ॾियो। कुरान जी मुखालफत करण छॾे ॾियो। कुरान वारनि सां बुग़्ज़ करण छॾे ॾियो। जमियत उलमा इस्लाम जे आलिमनि सां बुज़ुर्गनि वलियनि हाफ़िज़नि सां न खाओ टक्कर। खुदा जो कसम आहे इहो टक्कर तव्हांजे पत्थर सां हूंदो। पत्थर के फर्क न पवंदो। तव्हांजो मथो ॾेई पवंदो। कुरान जा हाफ़िज़ आलिम ये जमियत उलमा इस्लाम जा बुज़ुर्ग हुए वली खुदा जो कसम आहे इनके टेक कुरान जी आहे, अल्लाह जी आहे, अल्लाह जे रसूल जी आहे। कुरान जे दुश्मन के मां छा चवा खुद अल्लाह चैलेंज करे छॾियो आहे। खोल कुरान चो सुभान अल्लाह। पीरों सी बारो सूरतुल बकरा है आयत नंबर 23 आहे। फरमे व इन कुल्तुम फी रैबिम मिम्मा नज़्ज़लना अला अब्दिना फातू बिसूरतिम मिन मिस्लिहि वदू शुहदाकुम मिन दूनिल्लाहि इन कुल्तुम सादिक़ीन। हथ मथे करे चो वह कुरान चो सुभान अल्लाह। खोलियो पियो आहे कुरान। अचो कयो कुरान जो दीदा। अल्लाह से फरमायो कुरान जा मुनकिरो जेके मुशरिक ऐं काफ़िर नबी सल्लल्लाहु अलैहि दौर में उहे भी कुरान जा वेरी हुया, दुश्मन हुया ऐं उहे चवंदा हुया त ही कुरान अल्लाह जो किताब ना है माज़अल्लाह। ऐं चवंदा हुया त ही कुरान जेकरे अल्लाह जो किताब आहे त पोइ असां ते पत्थरनि जो अल्लाह मींहुं वसाए असां ते अज़ाब आणे असां सभु मरूं। पोइ मञीदासीं त ही कुरान अल्लाह जो किताब आहे सचो आहे। जॾहिं तव्हां मरी वेंदा अल्लाह जो अज़ाब ईंदो पोइ कहिड़ो फ़ाइदो। न मञियो कुरान खे। हिन दौर में भी कुरान जा मुनकिर हिकिड़ा आहिनि जेके चवंदा त कुरान कुझु कोन्हे माज़अल्लाह, अल्लाह जो किताब कोन्हे। रब साईं कुरान लिखी करे मोकिलियो आहे छा? नबी साईं कुरान लिखियो आहे छा? अहिड़ा अहिड़ा क़िस्म जा दलीलूं पिया ॾियनि लिखियल पढ़ियल माण्हू। त अल्लाह फरमायो जेकॾहिं तव्हां में ताक़त आहे त कुरान अल्लाह जो किताब न आहे। 30 पारा ना नंढड़ी सूरत ठाहे त ॾेखारियो। हलायो पंहिंजो ज़ोर ऐं ताक़त ऐं वस। तहां भी अचो तव्हांजा वॾा अब्बा ॾाॾा भी अचनि जिन भी गॾायो क़यामत तक ज़ोर लॻायो हिकु नंढड़ी सूरत ठाहे ॾेखारियो। जॾहिं तव्हां न ठाहे सघंदो अल्लाह जे कुरान फरमायो क़यामत तक न ठाहे सघंदा त पोइ मञियो ही अल्लाह जो कुरान आहे, सचो कलाम आहे। मके जा मुशरिक एॾा त ज़िद्दी हुआ कुरान खे न मञिया। जे कुरान अल्लाह जो किताब आहे ओ मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां दुआ था घुरां पोइ अल्लाह जो अज़ाब छो नथो अचे। खोल कुरान चो सुभान अल्लाह। कुरान छा थो फरमाए? फरमाए बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। नासी पारो आहे सूरतुल अनफाल आहे। मुझे सब अल्लाह जो कुरान आयत नंबर 32 आहे। फरमाए व इज़ क़ालुल्लाहुम्मा इन कान हाज़ा हुवल हक़ मिन इंदिका फअम्तिर अलैना हिजारतम मिनस समाई अवेतना बिअज़ाबिन अलीम। कुरान जा दुश्मन कुरान जा मुनकिर चवन पया ओ मोहम्मद अरबी जेकरे कुरान अल्लाह जो सचो किताब आहे पोइ असां चऊं था अल्लाह असांजे पत्थर जो मींहुं वसा अहिड़ो अज़ाब कर जेको दर्दनाक हुजे। पोइ सचो कुरान अज़ाब अचे। हाणे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुंड वठी करे रोइन पिया रहमत वारो रोना। अल्लाह फरमाए जिब्राईल
मुझे प्रिय का पुछिया सोना रोण छाजे करे फरमे अल्लाह ही मुझी उम्मत आए इन्हनि ते अहिड़े क़िस्म जो चैलेंज कयो अल्लाह तोखे हाणे मूंखे त ख़बर आहे क़ुरान सचो आहे ईंदुनि अज़ाब मरी वेंदा इन ॾुख में मां नबी रोवां थो मन इन्हनि खे हिदायत मिले अचो वाह नबी तुंहिंजो प्यार वाह नबी तुंहिंजी रहमत हासी तने तो कुरान फरमायो फरमाया मा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन मुझो महबूब रहमत वारो आहे शफीक आहे रहमतिल आहे पांजन जेला परावन जेला कुरान जामल के रोआ रब के चैलेंज कया नबी रोए पयो अल्लाह ईंदुन अज़ाब मरी वेंदा पांजे उम्मत के इयां मरदे कीअं ॾिसां वाह नबी तुंहिंजे रहमत वादी ताइफ में पत्थरों लगा रब थो चवे सुना दुआ करे तमां तबाह कयाल पर नबी रोई करे हथड़ा थो खणे अल्लाह मां कीअं बददुआ कयाल हीअं पियो फरमाए फरमे तो आ मांगी इलाही इने चश्मे बसीरत दे चो सुभान अल्लाह दुआ मांगी इलाही इन्हें चश्मे बसीरत दे यही हैं अक्ल के अंधे इन्हें नूरे हिदायत दे वाह नबी तो रहमत वारो दुश्मन जे लाइ प्यारो है जी कुरान जाम अल्लाह से फरमाए जिब्राइल मुझे प्रिय के जो सोना को न कंदो मान अज़ाब अल्लाह जे करे अज़ाब न कंदे तब वो मानो कुरान में शक कंदा ही त टपा दीदा मस्ती दीदा खिलंदा खिलन पिया ॾिसो कुरान सच्चो हुजे त अज़ाब अचे हा कोन आयो माना कुरान माज़ला सच्चो कोन है ना हाणे अज़ाब अचे थो भी नबी रोए थो अज़ाब नथो अचे भी नबी रोए थो अल्लाह से फरमाए जिब्राइल मुझे प्रिय के वही कुरान बुधाया इड़ी किस्म जो कुरान जो मुझे प्रिय के तसल्ली थी वही कुरान जे दुश्मन जे मुंह में धूड़ पेजी वही जेके टपा दई खुश न थियन त अज़ाब न आयो तंहिंजी माना कुरान सचो न आहे खोल कुरान चो सुभान अल्लाह छा थो चवे कुरान अया बुध कुरान फरमायो मा कान अल्लाहु लियुअज़्ज़िबहुमा व अंत फीहिमा व मा कान अल्लाहु मुअज़्ज़िबहुमा व हुमा यस्तग़फिरून चो सुभान अल्लाह अल्लाह फरमाए सुना कुरान भी सच्चो आ तू भी सच्चो आ मां अल्लाह भी सच्चो आ बाकी अज़ाब न कयो मान यो मतलब ना है तो कुरान सच्चो ना है ना कुरान तो सच्चो आ पर मुझा पिरी जिते तो जेड़ो महबूब रहे मुहम्मद मुस्तफा जेड़ो रहमत वारो नबी रहे उते मां अल्लाह अज़ाब जा धमाका कराया न मुझा दिल भरना इनके चई जाओ ज़ालिमो अज़ाब अचे वहा मरी वयो हा ता बचा हो मां मुहम्मद अरबी जे सदके चो सुभान अल्लाह दादा चो सुभान अल्लाह पर सोना जे करे तुझी दिल गुरे कुरान जी हकानियत अया परवाज़ों करे सदाकत आसमान तक पहुंचे परवाज़ों करे सुना तू रात जे वगड़े में हलो भी जा धमाका बुधने दिया जो मैयतुन के रिसदे नबी जो नम जा अल्लाह खिलन था त खिलन रेल टाकुन था त भले कल मां त दुआऊं करंदो मान हिदायत जो अल्लाह इनके हिदायत रिजा जो सुभान अल्लाह कुरान वो किताब है जे जो मुहाफिज मुझो रब आहे ही कच्चे जी सरजमीन आए कते फुटन जी पो
पोख आहे, किथे कमद जी पोख आहे। माल जी भेलिय खां बचाईंदा हो, लठ खणी करे वेंदा हो, ट्यूबेल जी हिफ़ाज़त कंदा हो, दुकाननि जी हिफ़ाज़त कंदा हो, मच्छी जे फार्म जी हिफ़ाज़त। अल्लाह फरमायो मुंहिंजो क़ुरान एॾो त क़ीमती आहे, तव्हांखे छा ख़बर आहे हिन जो मुहाफ़िज़ केरु आहे? कोई न आहे जेको क़ुरान खे मेटे सघे। अल्लाह तुंहिंजे क़ुरान जो मुहाफ़िज़ केरु आहे? खोल क़ुरान चो सुभान अल्लाह, ॿई हथ मथे करे सुभान अल्लाह चो, मां क़ुरान जो दीदार करायां। छा थो चवे क़ुरान? फरमाए बिस्मिल्लाह रहमानिर रहीम। 14 सिपारो आहे, सूरत जो नालो सूरतुल हिजर आहे। अल्लाह क़ुरान में ऐलान कयो आहे, आयत नंबर 9 आहे। फरमाए इल्ला नहनु नज़्ज़लना ज़िक्रा व इन्ना लहू लहाफ़िज़ून। नारो हणी कहे जो सुभान अल्लाह। नारे तकबीर, नारे तकबीर। सन्नी साउंड पनवादी अब्दुल हादी एंड फरमान अली रियाज़ 0300 3103 0300 2314 क्या बात है बाबा। भाई क़ुरान कंहिंजो कलाम आहे, ॾाढे ॻाल्हाए आहे कंहिंखे ताक़त जो क़ुरान खे मेटे सघे। हिन क़ुरान जो मुहाफ़िज़ केरु आहे? बुलंद आवाज़ सां, बुलंद आवाज़ सां। अल्लाह रब फरमायो जो मुहाफ़िज़ मां आहियां। अॼु वाइदो कयो त क़ुरान जो क़दुरु कंदासीं, पंहिंजे बचन के मदरसन में छड़े करे क़ुरान जो हाफ़िज़ आलिम बनाईंदासीं। जॾहिं हाफ़िज़ आलिम थी वेंदा तांजे 7 नस्लन तक के बातिल फिरके वारियत के ताकत जुरियत ना है जेको कंहिंजे तरफ बुरी हक सां ॾिसी उनखे थेड़े सघे। छो त आलिम हाफ़िज़ हूंदा, हक क़ुरान में आहे, हक जी सदाक़ियत हूंदी ओ दुनिया वारो खुदा जो कसम आहे इंसान मरी वेंदो आहे, सब अमल उन जा बंद थी वेंदा आहिनि, अमलन जा दरवाजा बंद थी वेंदा। छो त दुनिया दारुल अमल आहे, करे वठो हिते अमल, आखिरत दारुल जज़ा आहे। कब्र में हलो कोई अमल कम न ईंदुसि, पंहिंजे औलाद खे हाफ़िज़ बनायाई, आलिम बनायाई। अबे जे वफ़ात खां बाद हू क़ुरान पढ़ंदो, तिलावत कंदो, नमाज़ूं पढ़ंदो रहंदो। अल्लाह उन जे वालिदैन जे कब्र जे मथां रहम जी बरसात वसाईंदो। जो सुभान अल्लाह। फ़ाइदो तो वॾो आहे, चल कोई समझे। आज वाइदो को इंशाअल्लाह कुरान मजीद जी तिलावत कंदासीं, चो इंशाअल्लाह अल्लाह जे घरन के आबाद कंदासीं, हथ मथे करे चो इंशाअल्लाह जमीयत उलमा इस्लाम जो साथ ॾींदासीं, पंहिंजे घरन जे मथां भी चो जमीयत जा परचम लहराईंदासीं। हक वारी जमात और जमीयत उलमा इस्लाम दुआ कयो अल्लाह रब्बुल इज़्ज़त असांजे दोस्त जे हिन प्रोग्राम के मुझे मेहनत के भी कबूल फरमाए। बाऊ फरमान अहमद साहब जतोई मुसलसल राबते में पर से मेहरबानी करे टाइम दो, तमाम पंथ परे आहे। दुआ कयो अल्लाह से मुझे हाज़िरी की कबूल फरमाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।